के अपडेट कंदासीं। ख़ैरपुर वेझो ॻोठ वॾा समंग में संदूक अंदर फोतल ॿारनि वारो मामलो नओं रुख़ इख़्तियार करे पियो आहे। शुरूआती पोस्टमार्टम रिपोर्ट में टिनी ॿारनि ते तशदुद जी तस्दीक थी वई आहे। डॉक्टर इनायत मेमण जो चवणु आहे त 6 वरियनि जे मदद अली खे सभ खां वधीक तशदुद जो निशानो बणाए पियो आहे। अवांखे नाज़रीन अपडेट कंदा हलूं। डॉक्टर इनायत मेमण जो चवणु आहे त 6 वरियनि जे मदद अली खे सभ खां वधीक तशदुद जो निशानो बणायो पियो। हुन चयो त महनाज़ ऐं आरिफ जे जिस्म ते भी तशदुद जा निशान मिलिया आहिनि। अहम ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। ख़ैरपुर वेझो ॻोठ वॾा समंग में संदूक अंदर फोतल ॿारनि वारो मामलो नओं रुख़ इख़्तियार करे पियो आहे। शुरूआती पोस्टमार्टम रिपोर्ट में टिनी ॿारनि ते तशदुद जी तस्दीक थी वई आहे। डॉक्टर इनायत मेमण जो चवणु आहे त 6 वरियनि जे मदद अली खे सभ खां वधीक तशदुद जो निशानो बणायो पियो। हुन चयो त महनाज़ ऐं आरिफ जे जिस्म ते भी तशदुद जा निशान मिलिया आहिनि। अवांखे नाज़रीन अहम ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं। ख़ैरपुर वेझो ॻोठ वॾा समंग में संदूक अंदर फोतल ॿारनि वारो मामलो नओं रुख़ इख़्तियार करे पियो आहे। शुरूआती पोस्टमार्टम रिपोर्ट में टिनी ॿारनि ते तशदुद जी तस्दीक थी वई आहे। डॉक्टर इनायत मेमण जो चवणु आहे त 6 वरियनि जे मदद अली खे सभ खां वधीक तशदुद जो निशानो बणायो वियो। हुन चयो त महनाज़ ऐं आरिफ जे जिस्म ते भी तशदुद जा निशान मिलिया आहिनि। अवांखे नाज़रीन अपडेट कयूं पिया। ख़ैरपुर वेझो ॻोठ वॾा समंग में संदूक अंदर फोतल ॿारनि वारो मामलो नओं रुख़ इख़्तियार करे वियो आहे। शुरूआती पोस्टमार्टम रिपोर्ट में टिनी ॿारनि ते तशदुद जी तस्दीक थी वई आहे। डॉक्टर इनायत मेमण जो चवणु आहे त 6 वरियनि जे मदद अली खे सभ खां वधीक तशदुद जो निशानो बणायो वियो। हुन चयो त महनाज़ ऐं आरिफ जे जिस्म ते भी तशदुद जा निशान मिलिया आहिनि। इन हवाले सां तफ़सील सां राब्तो कयो आहे ख़ैरपुर में सिंध टीवी न्यूज़ रिपोर्टर अली जाफ़री सां। जी अली, अपडेट कजो इन अहम ख़बर जे हवाले सां। जी बिल्कुल, ॻोठ वॾा सिमग में टे जेको मासूम ॿार पुरस्कार नमूने फोत थी वियल वारो मामलो जेको आहे नओं रुख़ जेको आहे अख़्तियार करे वरितो आहे। ॻोठ वॾा सिमग में घर जे संदूक में टे मासूम ॿार पुरस्कार नमूने फोत थी वियल वारनि वारो जेको मामलो हो 7 कलाक जेको आहे खां पोइ बि जेको आहे पोस्टमार्टम रिपोर्ट जेका आहे उहा डॉक्टरनि पारां जेको आहे टिनी ॿारनि जे जेको आहे तशदुद जा निशान हुजण जी तस्दीक जेको आहे कई आहे। डॉक्टर इनायत मेमण जेको आहे ॿाहिरि अची जेको आहे पोस्टमार्टम जे रूम मां ॿुधायो त 6 साला मदद अलीअ ते जेको आहे ॿिनि ॿारनि खां वधीक तशदुद जा निशान जेको आहे मिलिया आहिनि। मासूम निंगरी महनाज़ ऐं आरिफ ते जेको आहे तशदुद जा निशान मिलियल आहिनि, पर उन्हनि जो जेको आहे मिक़दार जेको आहे उहो मदद अलीअ खां घटि जेको आहे डॉक्टर इनायत अली मेमण जेको आहे उहो पिणु जेको आहे ॿुधायो आहे। वारसनि जो चवणु आहे त सिविल अस्पताल ख़ैरपुर में जेको आहे पोस्टमार्टम लाइ 7 कलाकनि खां जेको आहे इंतज़ारु करियो वियो, पर कोई बि जेको आहे शइ ॿुधाइण खां जेको आहे डॉक्टर लवाए रहिया हुया। नेठि जेको आहे 7 कलाकनि खां पोइ डॉक्टरनि जेको आहे इहा असांखे जेको आहे ॿुधाई आहे। वारसनि वधीक चयो त मार्चरी वार्ड में का बि जेको आहे सहूलियत नज़र न आई आहे, जंहिं करे जेको आहे 7 कलाकनि खां असांखे इंतज़ारु करायो वियो। वधीक जेको आहे हुते मौजूद मार्चरी जे जेको आहे रूम जे ॿाहिरां SHO B सेक्शन अनवर अली अबड़ो जेको आहे ॿुधायो त साफ़ ऐं शफ़ाफ़ जेको आहे इंक्वायरी कई वेंदी। पोस्टमार्टम रिपोर्ट जो जेको आहे जेको हतमी जेका रिपोर्ट आहे उन अचण जो जेको आहे इंतज़ारु कयो वेंदो, जंहिं बाद जेको आहे मीडिया अॻियां जेको आहे ॿुधायो वेंदो त वाक़ियो आख़िर मामिलो आहे छा। ठीकु आहे अली, आगाही ॾियण लाइ महिरबानी तव्हांजी। नाज़रीन, ख़ैरपुर में ऐप ज़रिए हाज़िरी न लॻाइण तां 275 अहलकारनि जूं पघारूं बंदि कई वियूं आहिनि। SSP ख़ैरपुर 275 अहलकारनि जूं पघारूं बंदि करे छॾियूं। 3 इंस्पेक्टरनि ऐं 9 ASI ऐं 8 हेड कांस्टेबलनि जूं पघारूं बंदि कई वियूं आहिनि। नाज़रीन, अहम ख़बर अवांखे ॾियूं पिया। ख़ैरपुर में ऐप ज़रिए हाज़िरी न लॻाइण तां 275 अहलकारनि जूं पघारूं बंदि कई वियूं आहिनि। SSP ख़ैरपुर 275 अहलकारनि जूं पघारूं बंदि करे छॾियूं। 3 इंस्पेक्टरनि, 9 ASI ऐं 8 हेड कांस्टेबलनि जूं पघारूं बंदि कई वियूं आहिनि।